नाज़रीन कंदकोट में जेड़े की खबर है जो असां शेयर कयूं पिया। कंदकोट लॻ कच्चे वारे इलाइक़े में बंगवार बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणो तकरार ॿीहर भड़की थियो। तकरार जे नतीजे में धुरनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग करण, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण सबबि हिकु औरत समेत 3 ॼणनि जे मारिजी वञण जा इतला आहिनि। इलाइक़े जे ज़रियनि मूजिबि 1 साल अॻु हथियारबंदनि जी फायरिंग में अली जान बंगवार मारिजी वियो हो। उन जे बलांद में मुखालिफ़ धुर पारां अली मोर बंगवार नवाब बंगवार जे घर मथां राति अंधाधुंध फायरिंग कई वई। फायरिंग में हिकु औरत समेत 3 माण्हू मारिजी विया आहिनि। मारिजी वञण में मेहार बंगवार, ग़ुलाम फरीद बंगवार, हिकु औरत शामिल आहिनि। पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल पहुचाया। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कया विया। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, जिन वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। ॿई धुरियूं मोर्चाबंद थी वियूं आहिनि, जॾहिं त इलाइक़े में ख़ौफ़ छांइल आहे।